बार खुश आमदीद टू ऑल नाज़रीन सिंध संगीत प्रोग्राम सिंध टीवी जो बेहतरीन प्रोग्राम तव्हांजो फेवरेट प्रोग्राम यकीनन तव्हां ॾिसण न विसारींदा। सूमर खां अंगारो 4 खां 6 दरमियान लाइव आहियूं। रिपीट टाइम आहे छंछरु आचर सुबुह जे टाइम मॉर्निंग टाइम में 9 खां 11 जे विच में। ऐं असांजो पेज आहे सिंध ऐं संगीत। इनबॉक्स में वञी मैसेज कयो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे, फीडबैक ॾियो, कहिड़ा सिंगर चाहियो था इन प्रोग्राम में शामिलु थियनि। उन नाला इनबॉक्स में असांखे तव्हां टाइप करे सघो था, असांखे ॿुधाए सघो था। ऐं सिंगर बि रिपीट थियनि था, उन्हनि जा नाला मैंशन कंदा वञो जीअं ईज़िली असांखे प्रोग्राम में उन्हनि खे घुराइण में आसानी रहे। ऐं हींअर प्रोग्राम जो बाक़ाइदगी ते स्टार्ट थी चुको आहे। शाम जो ही पहर 9 असांजे कयो कुझु त ईंदा कयो कीअं त ॻाल्हियूं कयो। पंहिंजी मेज़बान किरण लगारी खे असांजी पूरी ओवरऑल जेका बि टीम आहे सभिनी जे तरफ़ां तव्हां सभिनी खे भली कार चवंदासीं। हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत कलाम जो, ख़ूबसूरत गाने जो। मूड ठाहियूं था, हलूं था गाने तरफ़, इंजॉय था कयूं। गाने खां पोइ तव्हां कारे न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। छो त सिंध ऐं संगीत में तव्हांजा पंहिंजा ऐं असांजा पंहिंजा घर भाती ॼातल सुञातल आवाज़ ऐं शख़्सियत तमामु बहितरीनु इंसान मौजूदु आहिनि असांजा घर भाती। सो मिलूं था हिन गाने खां पोइ। तव्हां कारे न वञो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। जिंदगी पंहिंजी विञाए वेठासीं।
एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुशि आमदीद गुड इवनिंग टू ऑल। यकीनन तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो, काॾे न विया हूंदो, ॾिसी रहिया हूंदो सिंध टीवी। ऐं कमर्शियल ज़रूरी हूंदा आहिनि प्रोग्राम में, हर लाइव प्रोग्राम में कॉल कयो, एप्रिशिएट कयो, तमामु घणो मज़ो ईंदो आहे असांखे। ऐं असां हिन प्रोग्राम सिंध ऐं संगीत में इहा कोशिशि कई आहे त हर हफ़्ते तव्हांजे लाइ नवां नवां सुठा सुठा सिंगर या पुराणा बि सिंगर हुजनि लेकिन सुठी आवाज़ जा मालिक हुजनि, असांजे घर भाती ते असां सां गॾु तव्हां ॿुधो इंजॉय कयो। जेकी ख़ूबसूरत अखियूं असांखे ॾिसनि पियूं, जेके समाइतूं ॿुधनि पियूं, सभिनी खे भली कार अगेन चवंदमि ख़ुशि आमदीद ऐं प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां सां घर भाती आहिनि असांजे प्रोग्राम में अॼु फ़नकार अब्दुल हमीद मैतलो ख़ैरपुर मीरस खां, तमामु बहितरीनु शहर ख़ैरपुर मीरस यकीनन। ऐं ढोलक ते रजब अली, कीबोर्ड ते मुहर्रम नाज़। अस्सलाम वालेकुम, भली कार ख़ुशि आमदीद। अस्सलाम वालेकुम, तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। सभु खां पहिरीं भली कार चवंदमि, तव्हां एतिरो परे खां हिते आया, थैंक यू सो मच। ऐं आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु सुठो हूंदो, यकीनन तव्हां इंजॉय कंदा। सो स्टार्टिंग में छा ॿुधाईंदो, त हिन खां पोइ वरी कचहरी थोरी घणी जी न थी वञे। तू आसे में दीदार करा, तू आसे में दीदार करा, मैं को है इंतजार वदा। ते कारण दिलड़ी मादी है लवसार जो हूँ लाचार वदा। नगी चावण दा मैं चा सकदा है बिरगदा बारी बार वदा। तुराब दे दर्द दी दवा चा कर है इश्क दिता आजार वदा। सांवेरा सांवेरा अब के बिछड़े कब सुन लेंगे, अब के बिछड़े कब सुन लेंगे। अब के बिछड़े कब सुन लेंगे, अब के बिछड़े कब सुन लेंगे। नदी किनारे जावे जावे, नदी किनारे जावे जावे, मौला
राजा दी तांगी तुसादी राजा दी तांगी तुसादी राजा दी तांगी तुसादी राजा दी तांगी तुसादी सीने सिक्का न समावे समावे सीने सिक्का न समावे समावे मौला शाल मिलावे मिलावे मौला शाल मिलावे सावेरा 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 बावरा मोरा मागी मौला शाल मिलावे मिलावे मौला शाल मिलावे सावेरा अल्लाह करे असी भी हुआई मौला करे असी भी हुआई अल्लाह करे असी भी हुआई मौला करे असी भी हुआई अंगन सचल दे आवे आवे अंगन सचल दे आवे आवे मौला शाल मिलावे मिलावे मौला शाल मिलावे सावेरा 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 बावरा मोरा मारी मौला शाल मिलावे मिलावे मौला शाल मिलावे सावेरा 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 माशाल्लाह तमाम बेहतरीन शायरी तमाम सॉफ्ट नाजुक आवाज़ जेका अली नफ़ीस हूंदी आहे सॉफ्ट हूंदी आहे कननि में ईअं रस घुली वञे सांवरा मीन्स के सांवरे कलर जो माण्हू कारड़ो कारो या सांवरो जेको हूंदो प्यार में आहे डार्क कलर के सांवरो चंदो आ को सही त इहे माण्हू वरी ली अट्रैक्शन रखंदा आहिनि ली अट्रैक्टिव हूंदा आहिनि जेके वाइट कलर जेके फेयर कलर जा माण्हू हूंदा आहिनि उहे सफ़ा मतिलबु रंग जा ई अच्छा हूंदा आहिनि बाक़ी वाक़ई अलाह सां ई कुदरत आहे थोरो रंग हुनजो नॉर्मल हूंदो आहे लेकिन वाक़ई ॾाढा प्यारा हूंदा आहिनि अट्रैक्शन हूंदी आहे हुन कशिश हूंदी आहे हिकिड़ी कुदरती सो शाइरी जी ॻाल्हि कंदासीं तमामु बहितरीनु हाणे तव्हां शाइरी असांखे ॿुधायो त सिलेक्शन तव्हां केतिरी कंदा आहियो सुठी केतिरी ज़रूरी आहे कंदा आहियूं केतिरी ज़रूरी आहे सुठी शाइरी सिलेक्शन सुठी ज़रूरी आहे जेसि ताईं अवाम खे का सुठी शइ न ॾींदासीं ईअं पंहिंजे हिसाब सां ॻाईंदासीं कंहिंखां 500 वठी को ट्रैक ॻायोसीं किथे ईअं ॻायोसीं उहो सुठो न आहे फ़नकारनि खे घुरिजे त सोचे वेही सिलेक्शन कनि सुठियूं शयूं पेश कनि त जीअं अवाम खे बि हक़ीक़त इहा आहे त असां अवाम खे जेको ॿुधाईंदासीं उहो ई ॿुधंदा बिल्कुलु अगरि सुठी शइ ॾींदासीं त उहे बि ॿुधंदा इमदाद ॾींदा अवाम खे ख़बर त न आहे शाइरी कीअं थींदी या को कीअं सही तव्हांजी नज़र में सुठी शाइरी ॻाइणु केतिरी ज़रूरी आहे कंहिं सुठे गाने खे हिट करण लाइ ज़रूरी आहे घणी ज़रूरी आहे तव्हां पाण शाइरी लिखंदा आहियो या सिर्फ़ु ॻाईंदा आहियो सुठी शाइरी पाण बि शाइरी कंदा आहियो ठीकु आहे जी ऐं हाणे जेको आहे केतिरो टाइम थियो आहे स्टार्टिंग में तव्हांजी आवाज़ जेका आहे दुनिया जी पहुती आहे हिनखे 20 साल थी विया आहिनि 20 साल थी विया आहिनि तमामु माशाल्लाह सुठो अरसो आहे केतिरो तजुर्बो आहे केतिरो सम्झो था त तव्हां सिखी चुका आहियो केतिरी अञा ज़रूरत आहे तव्हांखे रिहर्सल में केतिरी अञा त वॾी ज़रूरत आहे फन जेको आहे समुंड आहे जेतिरो माण्हू पौड़ो थींदो जेतिरो बि पुराणो थींदो हिन में जेतिरो सिखे माण्हू सिखंदो पियो असां अञा त कुझु बि हासिलु न करे सघूं अञा सिखूं पिया सही कंहिं सुठे सिंगर जे लाइ छा शर्तूं हूंदियूं आहिनि कंहिं सुठे सिंगर खे सुठे ॻाइण खां पोइ ऐं उहो सुठो सिंगर साबित थिए हुन लाइ छा मतिलबु उस्ताद जी छा डिमांड हूंदी आहे आवाज़ सुठी शाइरी या छा जादू हूंदो आहे उन में आवाज़ जी या हिन जी कुझु बि न हूंदो आहे बसि पंहिंजी महिनत लगन जेका हूंदी आहे
फन सां सचाई ऐं जेतिरी महिनत कंदो मालिक पंहिंजी महिनत कंहिंजी बि न उहो ई विञाईंदो आहे न, अगरि महिनत कंदो त तव्हां कामयाबु आहियो ऐं बग़ैर महिनत जे त बग़ैर यकीनन महिनत कुझु बि। मथे थी वरी हेठि ख़बर पई माण्हू किरी पियो। सो बहरहाल कॾहिं फ़ख़्रु कयो अथव पंहिंजी आवाज़ ते बसि हाणे मां कंप्लीट सिंगर आहियां ऐं हाणे बसि पंहिंजी मञरायो ऐं कंहिंजी ॿुधो ई न, कॾहिं ईअं थियो आहे सीन? हिन में हिन फन में जेतिरी जेको आहे हेठां ई वठंदी निवड़त हुजे। निवड़त हूंदी आज मतिलबु इहो हूंदो आहे त पहिरीं खे जो घुराइबो आहे इलाज कबा आहिनि हा इहे उहे कबा जेतिरो ही हिनखे जेके हाणे जेके रातो राति पैसा ॾेई सिंगर था थियनि, ॾाढा हिट था थियनि, वरी पाण ई परफॉर्म कंदा आहिनि, मॉडल बि पाण, सिंगर बि पाण, उन्हनि खे छा साम्हूं चवंदा? चवंदा आहिनि कंहिंखे बुरो भलो न चइजे न न पर हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि त कजे न। हक़ त इहो आहे जेतिरी महिनत कंदा उहो ज़रूरी आहे। पर जेके रातो राति जेके सिंगर थींदा आहिनि, मॉडल बि थी वेंदा आहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ छा चवंदा, कामयाबु थींदा अॻिते? अवाम जे डिपेंड कंदो आहे पब्लिक ते। पब्लिक ते ऐं वाक़ई अगरि सुर आहे त थी बि वेंदो, अगरि सिर्फ़ु म्यूज़िक आहे, सुर लभे नथो, शाइरी लभे कोन थी त यकीन उस्ताद चवंदा आहिनि सुर सीखो 100 बरस, लय सीखो 1000 बरस। तमामु बहितरीनु। नाज़रीन असां सां गॾु फनकार अब्दुल हमीद मेथरो खैरपुर मीरस के असांजे घर भाती, ढोलक ते रजब अली ऐं कीबोर्ड ते मोहम्मद मुहर्रम नाज़, जेके कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं म्यूज़िक दुनिया में तमामु वॾो नालो यकीनन तव्हां पहिरीं ॿुधी चुका हूंदव। असांजे घर भाती सभई हिते मौजूदु आहिनि। यकीनन हाणे गाने जो वक़्तु थियो आहे, कहिड़ो गानो ॿुधंदासीं? सरप्राइज़ आहे जी, छा ॿुधाईंदव? असांजी शाइरा आहे फरज़ाना शाहीन, फरज़ाना शाहीन अदब शाइरी कंदी आहे, हुननि जो हिकिड़ो ग़ज़ल आहे। ठीकु आहे, गज़ल बि ज़रूरु ॿुधबो, गज़ल में बि वधीक टाइम खपे मूंखे लॻे थो, लेकिन हिन खां पहिरीं कॉल था वठो, ॾिसी त लाइन ते केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो बरकत ॻाल्हायां पियो पने आगिल खां। छा हाल आहे किरण? जी जी भली कार, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। असांजो प्यारो दोस्त आयो हमीद अली निकलो। जी जी ॻाल्हायो था। प्यारो दोस्त आहे ऐं सुठी आवाज़ जो मालिक आहे। का फरमाइश आहे त ॿुधायो था। ही असांजे ॾाढा साईं जो बि शागिर्द आहे। हिन खां हिकिड़ी फरमाइश मां कंदुसि त मूंखे कोई काफ़ी ठाठ मौक़ो, राग मौक़ो, अहिड़ो को काफ़ी था ॿुधाए, जीअं सिंधड़ो आहे, जीअं मारवा आहे। सम्झो पिया? जी हा सम्झी। ठीकु आहे, थैंक यू सो मच कॉल करणी, वॾी महिरबानी। ॾिसंदा रहो प्रोग्राम सिंधी संगीत, जेको तव्हांजी कॉल ऐं डेडिकेशन ते मबनी आहे। नाज़रीन वक़्तु थियो आहे गाने जो, हलूं था गाने तरफ़। कहिड़ो गानो? ज़िंदगी थोरड़ी थी पई प्यार में, हलवा चैन आयो घणो नीअं निहार में। छा ॻाल्हि आहे, थी वञे पोइ बिस्मिल्लाह। जी दोस्त फरमाइश कई त सिंधड़ो मां थोरो धुन हक़ीक़त में ॿी हुई, हाणे वरी ॿी में त पेशा। अच्छा, इन खां अलावा भलीकार चवंदासीं सिंधी जा तमामु नाले वारा शाइर घायल साहब गुलाम कादिर घायल असां सां गॾु यकीनन हिते मौजूदु आहिनि, असांखे ॾिसी रहिया आहिनि, इंजॉय करे रहिया हूंदो त यकीनन। ऐं इहो ई गानो मां तव्हांखे डेडिकेट थी कयां अॼु, ठीकु आहे जी। चार दियां जिंदगी, चार दियां जिंदगी खिली गुजार दे, शार क्यों नफरत में मिली गुजार दे, जिंदगी थोड़ी थी पई प्यार में, जिंदगी थोड़ी थी पई प्यार में, जिंदगी थोड़ी थी पई प्यार में, चैन आयो घणो, चैन आयो
माशाल्लाह तमाम बेहतरीन ज़िंदगी थोड़ी थी वही प्यार में अब्दुल हमीद मेट्रो साहब सां घर भाती जी प्रोग्राम में घरो घर कॉल भी आ बशीर अहमद ख़ास के लिए अचो शहरबानी का कॉल कई रेगुलर कॉलर तमाम सीनियर कॉलर अचो कॉल रिसीव कयूं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम भा की आयो ठीक आयो बशीर भा लख एहसान मालिक जा करम लगा पाइन ताजे प्रोग्राम के एंजॉय कयूं पिया। अब्दुल हमीद मेदने साहब के भलिका तमाम बाजे दे साईं भलो पियो गाए ॾाढी खुशी भी थे जी दा गला आई असां हर टाइम ताजे सजे प्रोग्राम के पाऊं देना हूं आई साईं सैयद खालिद शाह के दुआओं करण वाला थे उनके वडी जमा दे तमाम बेहतरीन डायरेक्टर इन प्रोग्राम जो आमीन। थैंक यू सो मच भाग आई मां शुरुआत कंदुसि शाह प्लस बेटा जे शहर फासे तो तू हबीब तू तबीब तू दारू के दर्दन तू हबीब तू तबीब तू दारू के दर्दन तू डी तू लाई डातर के दुखंदन तने फकियूं फर्क कन जने अमर करियो उनके साईं तो फरमाए त तू हिकड़ी तू ही वेज तू ही मर्ज जी दवा आई दातार तू ही पेराऊं दींदड़ आई आई तू ही उहे लाईंदड़ आई दवाऊं आई सुतियूं बे अघाई में तने दियूं फेरो आणीन जॾहिं उन्हनि खे तुंहिंजो हुकुम थो थिए। तमाम बेहतरीन माशाल्लाह तमाम बेहतरीन जी भा शाह फरमाइशा जो शहर में पढ़ियो आहे ऐं साईं खे जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो बोल को यादि आहे यादि ॿुधाए छॾिजो ना ठीकु आहे भा थैंक यू सो मच कॉल करणी वॾी महिरबानी नाज़रीन गॾो गॾु वक़्तु थियो आहे नंढड़ी साई नंढड़ी ब्रेक जो लेकिन असांखे ॾिसी रहिया आहिनि ठारू शाह खां ॾिसी रहिया आहिनि अख्तर अली बिहण ऐं ज़ैन अली थैंक यू सो मच प्रोग्राम खे पसंदि करण जी वॾी महिरबानी। हलूं था ब्रेक जी तरफ़ कारे न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। एक दफ़ा सभिनी खे तव्हां सभिनी खे भलीकार घर भातियुनि खे यकीनन सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत ॾिसी रहिया हूंदो या हाणे ब्रेक ते हुआसीं त यकीनन वेट करे रहिया हूंदो
इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु हसनगर तमामु बहितरीनु घर भाती असांजा फ़नकार अब्दुल हमीद मेतलो ख़ैरपुर मीरस खां भली कार चवंदासीं अॻिन तव्हांखे अदा ऐं ढोलक ते रजब अली कीबोर्ड ते मोहरम नाज़ यकीनन तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ही गुलदर सॻड़ो तयारु थियो आहे जंहिंजो नालो आहे सिंध ऐं संगीत मां तव्हांजी पंहिंजी होस्ट जेका किरण लॻारी हिते ईअं अचनि था ईअं करे दादा था अचनि डिॼाइन था मुर्गो सो बहरहाल तव्हां सभिनी खे भली कार चवंदासीं हाणे तकड़ में हलंदासीं गाने तरफ़ छो त चङो टाइम थी चुको आहे हाणे कहिड़ो कलाम छा ॿुधाईंदो ये दोस्त फरमाइश कई शाह अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल बेटा ही सही कलाम जी बिल्कुलु ॿुधायूं अल्लाह आण उन्हनि खे जिन ॾिठे ॾींहं थी विया सारी दे पिरन की मुजाने नवागे मीरों था हाँ अल्लाह करई को कथा पिरी मुजा परदेसी ईदो सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं ईदो सजन साईं ईदो सजन साईं मुझोई तो ढोलण साईं ईदो सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं ईदो सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं अजी अब्दुल लतीफ़ खे दोस्त दिला सादी दो अजी अब्दुल लतीफ़ खे अजी अब्दुल लतीफ़ खे दोस्त दिला सादी दो वो सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं दो सजन साईं अल्लाह मुझोई तो ढोलण साईं
माशाल्लाह नाज़रीन तव्हां आवाज़ ॿुधी रहिया अब्दुल हमीद मेथलो साहिब जी ख़ैरपुर मीरस खां असांजे घर भाती ईंदो सॼण साईं अलाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। यकीनन इहे सिकूं हूंदियूं आहिनि ऐं इहे सिक ऐं पारात हूंदियूं आहिनि इहे ऐं वक़्त सां गॾु इहे पूरियूं थींदियूं आहिनि। ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ ख़ूबसूरत शाइरी जेका हूंदी आहे ऑटोमेटिकली चार चंड कंहिं बि सुठे गाने ते लॻी चुका हूंदा आहिनि लॻी वेंदा आहिनि ऐं प्लस में म्यूज़िशियन अगरि तव्हां सां गॾु परफेक्ट हुजनि सिर्फ़ु तव्हां वटि आवाज़ सुठी आहे अगरि म्यूज़िशियन तव्हां वटि मिड़ई आहिनि त पोइ मिड़ई कमु थींदो ऐं आवाज़ सुठी आहे गॾु अगरि म्यूज़िक बि सुठो आहे त चार चंड लॻी वेंदा आहिनि। अदा केतिरो टाइम तव्हां मूंखे ॿुधायो 20 साल थिया आहिनि 20 सालनि में केतिरो पंहिंजे आवाज़ जी बेस खे सम्झो अथव जेको आवाज़ आहे हुन जेको ला चढ़ा जीअं चवंदा आहियूं केतिरो सम्झो अथव अञा प्रॉपर आयो या टाइम लॻंदो ख़बर न पई आहे त मुंहिंजो आवाज़ भलो आहे या न आहे उहो त ॿुधण वारा ॿुधाईंदा भलो आहे या बेस आहे किथे ईअं लॻो आहे त सुर तव्हांजो ली चढ़ी वियो आहे या सफ़ा डाउन थी विया आहियो या हेठि मथे लहरनि वांगुरु ॻायो अथव किथे सही किथे नॉर्मल किथे वधीक किथे कॾहिं लॻो थियो आहे ईअं? हा लाइन जाइन ते जेको जिते पाण खे मज़ो ईंदो आहे हिते आवाज़ मुंहिंजो सुठो लॻो आहे पाण खे ख़ुशी बि थींदी आहे। ऐं जॾहिं आवाज़ में थोरो सुर हेठि मथे थिए थो त पोइ कीअं हुनखे मैनेज कंदा आहियो महफ़िलनि में खुली जेके महफ़िलनि में त उहो खुलियल में जेको हूंदो आहे उते उते त ॻाल्हाईंदे गाना ॻाईंदे ॻाईंदे कचहरी करणु शुरू थी वेंदा आहिनि उते ॿी ॻाल्हि हूंदी आहे बाक़ी हे जेको लाइव ॻाइणो आहे हा इन में थोरो एहतियात करिणो थो पए। तमामु बहितरीनु कहिड़ो केतिरा गाना तव्हां कया आहिनि हेसि ताईं का सीडी वग़ैरह कुझु आया आहिनि एल्बम तव्हांजा मार्केट में? हा 7-8 जो थियल आहिनि उन्हनि मां सभिनी खां फेवरेट गाना कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हांजा कोई हिकिड़ो फेवरेट हूंदो? सुठा आहिनि जीअं बंदा एॾी न ॾाढे के ॾेखार मतां रब नाराज़ थिए इहा हक़ीक़त आहे या केॾो बि सदाए कंधार पोइ बि महिमान मिटीअ जो इहो आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं सभु रोअण वारा गाना हा था ॾियो ईअं त न कयो ठीकु आहे जी बिस्मिल्लाह। हाणे कहिड़ो गानो? हाणे असांजो दोस्त आहे साईं बादशाह सैयद बहादुर अली शाह बादशाह उनजो हिकिड़ो सूफ़ियानो बोल आहे विञाया इश्क आखेरा कॾहिं कहिड़ा कॾहिं कहिड़ा। हा अड़े हा हिन इश्क खे का मार पए जी ओवर टू यू। इश्क खे पिटींदा न कयो इश्क जो ख़ुदि ख़ुदा बि कयो आहे। तौबा 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 जी Sadi sadi nani ba ma ba ga ma re sadi ga ma ba da ni ba ma ba da ni re sadi ni sa da ni ba ma ba da ni re sadi ga ma re sadi ga ma ba ga ma re sadi ga re da ni ba ma ba da ni re sa ज़रूरी इश्क लुणे दा साबिश्त कनू बेज़ार मियां जन्नत कनू झोंक माही में जन्नत कनू झोंक माही में सरस ॾिठी सदबार मियां ज़रूरी इश्क लुणे दा साबिश्त कनू बेज़ार मियां महबूब मेरे दे मत नगी तुण हूरा हुवन हज़ार मियां जन्नत कनू झोंक माही में सरस ॾिठी सदबार मियां हर वार दीदार यार दा गम दिल असां दान मगे दरबार मियां विञाया इश्क आखेरा कॾहिं कहिड़ा कॾहिं कहिड़ा विञाया इश्क आखेरा कॾहिं कहिड़ा कॾहिं कहिड़ा विञाया
आखेरा कॾहिं कहिड़ा नाज़िन तमामु ख़ूबसूरत आवाज़ अब्दुल हमीद मेट्रो साहब जी। ऐं हाणे वक़्तु नंढड़ी सां नंढड़ी ब्रेक जो कार्य न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था सिंध टीवी जे प्रोग्राम सिंधी संगीत में नंढड़ी ब्रेक खां पोइ। भलीकार खुश आमदीद गुड इवनिंग टू ऑल। आई होप के शाम जो जेको दिसंबर जो मंथ आहे महीनो आहे जेको ऐं हिन खां पोइ थधियूं हवाऊं स्पेशली ॻोठनि जी ॻाल्हि कंदमि जेके विलेजिस साइड जेके बि असांजा ॻोठ जा असांजा भाइर आहिनि भेनरूं आहिनि ॿार आहिनि उहो पंहिंजो लीसर ख़्यालु रखनि थधिली थी वई आहे। कराची में अञा उते ई आहियूं फैन फुल पखा हलनि पिया ऐं असां वेठा आहियूं अदरवाइज़ गुज़ारो न आहे एसी पखे खां बग़ैर। सो बहरहाल पंहिंजो ख़्यालु रखो। ऐं हाणे अजीब हिकिड़ी मच्छर जी बीमारी आई आहे उन मच्छर खां बि बचो। मच ॿारियो किथे धुआं कयो त मच्छर भॼी वञनि। पाणी जमा न कयो घरनि में ऐं पासनि आसे पासे में। सवालु हिकिड़ो मां कंदी रहंदी आहियां हमेशह तव्हांखे कंहिं न कंहिं टॉपिक ते कॾहिं न कॾहिं ॻाल्हाईंदी आहियां। सुठो आहे अगरि का सुठी सलाह तव्हां वटि ताईं पुॼे। प्रोग्राम खे ईअं अॻिते वधाईंदासीं असां घर भाती असांजा फ़नकार अब्दुल हमीद मेतलो खैरपुर मीरस खां, ढोलक ते रजब अली, कीबोर्ड ते मुहर्रम नाज़। भलीकार अगेन तव्हां सभिनी खे। अच्छा सऊदी अरब खां असांखे ॾिसी रहिया आहिनि सिंधी तमामु भलोड़ तमामु बहितरीनु शाइर अली गुल जतोई साहब। अली गुल जतोई साहब थैंक यू सो मच असांखे ॾिसण लाइ प्रोग्राम में एप्रिशिएट करण लाइ। अली गुल जतोई साहब सऊदी अरब खां असांखे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू जी। हीउ गानो मां तव्हांखे सऊदी वारनि खे सभिनी खे डेडिकेट थी कयां। तकड़ में हाणे गाने जी तरफ़ हलूं। जी हाँ कहिड़ो गानो आहे हाणे? हाँ रोइण वारो को सीन त न आहे न? गज़ल रोइण वारो ये अली गुल जतोई जो डेडिकेट ख़ालिद भाउ खे बि कयां थी। इहो कलाम जेको आहे सऊदी खां दोस्त आहे अली गुल जतोई शाइरी बि उन जी आहे। तव्हां बि अली गुल जतोई खे कयो पिया डेडिकेट मां बि कयां पई। सिंधी तमामु बहितरीनु शाइर ऐं असां यकीन कंदासीं शाइरी बि उन्हनि जी। अच्छा शाइरी बि उन्हनि जी आहे। वाह वाह क्या बात है मूंखे ख़बर न हुई जी। अच्छा जी सऊदी खां असांखे ॾिसी रहिया आहिनि मूसा ख़ान उन्हनि खे भलीकार चवंदासीं। प्रोग्राम में एप्रिशिएट करण लाइ कॉल करण जे लाइ ऐं ॾिसण जे लाइ प्रोग्राम खे लाइक करण थैंक यू सो वेरी मच। तव्हां सभिनी खे इहो गानो डेडिकेट थी कयां जी। असां इज्जत शोहरत नहीं मंगदे बेकार सभी जो काफी है। असां इज्जत शोहरत नहीं मंगदे बेकार सभी जो काफी है। अगु शौक के तेरी महफिल विचे एक बार सजी जो काफी है। तू बेशक साकू प्यार न दे तेरा प्यार सजी जो काफी है। भावे शाकिर सादा कख न रवे तेरा यार सजी काफी है। जिंदगी मौत में ना है कोई फासलो। जिंदगी मौत में ना है कोई फासलो। जिंदगी मौत में ना है कोई फासलो। तेरे
पास बासी थम खुदा कर छोड़े के खत्म पास बासी थम खुदा कर छोड़े के खत्म हालगी ना थी वया हालगी ना थी वया मां अकेलो तेरो ही किसोवा कुर्ब जो ही किसोवा कुर्ब जो तेरो समझे मां मिलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो अज अचे थो मिलण शोर साले था कयो अज अचे थो मिलण शोर साले था कयो रोड रास्तन ते भला ओचितो आल था कयो माथी में भी रहो माथी में भी रहो थोड़ो घट क्यों बादलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो तेरे लायो था घणी तेरे लायो था घणी जल्द मुसां मिलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो आ अली गुल दे सके तम घड़ी दीदार थे आ अली गुल दे सके तम घड़ी दीदार थे आज कोई अंगण ते तू बदू गुफ्तार थे आज कोई अंगण ते तू बदू गुफ्तार थे आ हयाती थोरी आ हयाती थोरी ही गोवा सिलसिलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो तेरे लायो था घणी तेरे लायो था घणी जल्द मुसां मिलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो जिंदगी मौत में नाहे कोई फासलो माशाल्लाह तमाम बेहतरीन ज़िंदगी मौत में ना है कोई फासलो हकीकत ज़िंदगी जी का ख़बर ना है केॾीमहिल बि इंसान ख़त्म थी वेंदो आहे ऐं अली गुल साहब जी शाइरी जेका तव्हां ॿुधी यकीन इंजॉय कयो हूंदो अली गुल जतोई साहब जी पोइट्री हुई आहे चवंदा आहिनि त शाइर जेके आहिनि हमेशह सेंसिटिव हूंदा आहिनि नाज़ुक हूंदा आहिनि नाज़ुक मिज़ाज हूंदा आहिनि ॾुखाइर हूंदा आहिनि ऐं ईअं ई आर्टिस्टनि लाइ बि चयो वेंदो आहे ऐं इलाही जेके तकलीफ़ूं जेके पीड़ाउनि मां गुज़रंदा आहिनि पोइ उहे के माण्हू तहरीर कंदा आहिनि के माण्हू डायलॉग जे थ्रू
उहे डिलीवर करे छॾींदा आहिनि। सो यकीनन तमामु बहितरीनु शाइरी ऐं यकीनन तव्हांखे मां मुबारक ॾींदसि अॾी गुल जतोई साहिबु त अहिड़ी तमामु बहितरीनु शाइरी तव्हां हिकिड़ो अल्फाज़ वज़नी रखियो आहे। काफ़ी शाइरी अहिड़ी हूंदी आहे जेका सम्झ में न ईंदी आहे ऐं माशाअल्लाह तव्हांजे ॻाइण जो अंदाज़ बि सुठो आहे ऐं इन में को शक न आहे। तव्हांजे लाइ कॉल्स अचनि पियूं ऐं पूरी सिंध खां ॿाहिरि खां आउट ऑफ कंट्री खां ॾिसूं था हींअर असां गॾु लाइन ते केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सोने सिंध जो सोने प्रोग्राम सिंध ऐं संगीत में अहमद खान मदोश जे हिननि सीटुनि सां सलाम कंदुसि। ॾिसां थो त नज़रनि जी तपश थी मारे, ॾिसां थो त नज़रनि जी तपश थी मारे, लंघां थो त दर्शन जी ख़्वाहिश थी मारे, अखियुनि खे बि कहिड़ो ॾोह ॾिजे मदोश, बसि अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। छा ॻाल्हि आहे, माशाअल्लाह तमामु बहितरीनु। जी अदा केरु था ॻाल्हायो भाउ, वरी नालो थोरा ॿुधायो। हेलो अदी अस्सलाम वालेकुम। ॻोठ दौलत लगारी किलो नूर मोहम्मद लगारी पिया ॻाल्हाईंदा आहियो। ॻोठ दौलत लगारी असांजे अपने ॻोठ कोन ॻाल्हाईंदे पियो। भली कार ख़ुश आमदीद भाउ। जी अदी कहिड़े हाल में तुसां ॿुधायो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ठाक आहियां। अॼु शुक्र आहे दौलत लगारी लाइट है ना, त मां जॾहिं आवां लाइट कोन हूंदी आहे। जी अदी अॼु प्रोग्राम तमामु सुठा पिया हलंदा। सिंगर संगीत हमीद अली मैतलो खैरपुर मीरस को घुराया वे। जी अदा जी हुकुम कहिड़ी फरमाइश? जी खैरपुर मीरस को असांजे सुहिणे फनकार सरमन सिंधी जी सुबह वरसी है। मां चाहे सां त सरमन सिंधी दा को दिल जे वीरान ऋण पे कर बामराओ गीत ॿुधाए। इहो यादि कोन्हे तव्हांखे कोई ॿियो सरमन सिंधी जो? ठीकु आहे, इहो गाना यादि कोन्हे। ॿिया कोई असां सरमन सिंधी जा को सुठा कलाम ॿुधाए ॾियूं। थैंक यू सो मच। इहो गाना कंहिंखे डेडिकेट करे थो? अदी जी अदा गाना कंहिंखे डेडिकेट करे थो, कंहिंजे नाले? गाना पूरी सिंध को डेडिकेट करे सा है। या मेरी एक रिक्वेस्ट है मेरे डायरेक्टर खालिद साहब को है तुसा को एक प्रोग्राम जो सुबह मेरे प्यारे भरा मेरे प्यारे सोने सिंध दे सरमन सिंधी दी वरसी है। सुबह अमन मुगल को घुरा पूरा प्रोग्राम सरमन सिंधी दे नाम के तावने प्रोग्राम सुबह मता न थी वे। ठीक है, सुबह सरमन सिंधी दे नाम के तावने प्रोग्राम मोहतरमा बेनती भुट्टो साहिबा दी वरसी है, तो उनके करे शायद सुबह प्रोग्राम कैंसिल थी वे न थी वे संदा। सो इंशाल्लाह जल्दी जल्दी असां अहमद मुगल को इनवाइट करे सो तो सानी जेका फरमाइश है जरूर पूरी करे सो। इहो गाना मां तुसा को फैमिली को डेडिकेट करे दिया ऐं सभनी दौलत लगारी वाले को डेडिकेट करे दिया। अपना ख्याल रखावे। अल्लाह हाफिज। जी असां पंहिंजे गोठ जी कॉल। सो गॾो गॾु हाणे वक़्तु थियो नाज़री नंढड़ी साई नंढड़ी ब्रेक जो कारे न वञो। तव्हां ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वंस अगेन भली कार खुश आमदीद वेलकम। ऐं असां कोशिशि कंदासीं त सनमत सिंधी जी ख़ूबसूरत आवाज़ जा जेके बोल आहिनि जेको उन्हनि गानो ॻायो ओड़ो ॿ टे लाइनूं कोई बि असां फरमाइश कंदासीं। अब्दुल हमीद मैतरो खां असांजी कॉल बि आई आहे दौलत निगारी खां, त असां ज़रूरु पूरी कंदासीं छो त कॉलर जेके फ़ोन कंदा आहिनि उन्हनि जी फरमाइश बि असांखे अखियुनि ते। जी कहिड़ो गानो? ॿ गाना ऑप्शन ॾिना आहिनि मूं तव्हांखे। अच्छा अड़े चंड पहिरीं तो त ॾिठो न आहे। छा ॻाल्हि आहे? सजण मुंहिंजो दोस्त को माजरत करम जेको भी याद आए। सजण मुंहिंजो सोहणो चंड ॾिसी शर्माए, सूरत ॾिसी मुंहिंजे सोने जी थोक किरन मुंहिंजे पाण लिकाए। चंड कुछ भी नाही, चंड कुछ भी नाही अॻियां मुंहिंजे पिरीअ जे। अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र पिरी तो तक थो नारे, पिरी तो तक थो नारे। सदस वार सदस पिरी तो तक थो नारे। अड़े चंद्र
नाग अड़े नाग प्रीतो तॾिठो नाहे अड़े नाग अड़े नाग अड़े नाग अड़े नाग अड़े नाग प्रीतो तॾिठो नाहे संदस गंगू संदस वंगू प्री नारे ॾिठो अड़े चंग अड़े जी की लॻो ख़ूबसूरत गानो अड़े चंड पिरी तो त ॾिठो न आहे संदसि रंग संदसि रूप ईअं आहीं जीअं तूं सो यकीनन इंजॉय कयो हूंदो ख़ूबसूरत यादूं ख़ूबसूरत कलाम ऐं यादगार कलाम यकीनन तव्हांखे बि वणंदा असांखे बि वणंदा हाणे तकड़ में हलूं था ॿिए गाने तरफ़ छो त टाइम घटि मुक़ाबिलो सख़्तु आहे कहिड़ो कलाम हाणे असांजो प्यारो दोस्त आहे अल्ताफ़ हुसैन उनजी जामरी आहे उनजो कलाम आहे ठीकु आहे जी थी वञे जल्दी जल्दी दिल जो हुजा धणी मां ओ दिल जो हुजा धणी मां मेहमान तू न कर मुझो मन ही मुझो ही मन मिठा मस्तान तू न कर दिल जो हुजा धणी दिल जो हुजा धणी मेहमान तू न कर मुझो ही मन मिठा मस्तान तू न कर मुझो ही मन मिठा मस्तान तू न कर ओ हा मस्तान तू न कर
पर तुझी याद में मारो नम सारी रात गोड़ा दरिया अखिन मां जण वसी बरसात गोड़ा दरिया अखिन मां जण वसी बरसात दिल पर तुझी तात हर तमाम ज़फ़र कुड़े के फगी अनण वीरान तू न कर तो जोगी मन मिठा मस्तान तू न कर तो जोगी मन मिठा मस्तान तू न कर दिल जो जा धनी मेहमान तू न कर तो जोगी मन मिठा मस्तान तू न कर तो जोगी मन मिठा मस्तान तू न कर तमाम बेहतरीन माशाल्लाह आवाज़ अंदाज सुर साज शायरी तमाम बेहतरीन चार चढ़ ऑटोमेटिक लगी वेंदा नाज़िन कीअं लॻे पियो प्रोग्राम यकीनन तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो हाणे त गाने तरफ़ हलूं था अगेन गानो कहिड़ो गानो ये 9 साल हले तो पियो जी 2000 छा पियो हले 2017 हा अच्छा मां ॿियो कुझु सम्झो सही सही हा जी अवाम खे हिकिड़ो तोहफ़ो सही हिकिड़ी सम्झाणी हा सुहिणी सूरत वारनि खे सम्झाणी ॾाढ वारनि खे सम्झाणी वॾेरनि खे सम्झाणी पुलिस वारनि खे सम्झाणी ठीकु आहे जी थी वञे ऐं असांजे घर असांजे घर भाती अब्दुल हमीद मेतलो साहब ॿुधो था चार ॾींहं ज़िंदगी चार ॾींहं ज़िंदगी खिली गुज़ारजे चार ॾींहं ज़िंदगी खिली गुज़ारजे छा रखियो वा नफ़रत में मिली गुज़ारजे केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो ओ भली सोरह करे सिगार भली सोरह करे सिगारा ही इंसान मिटीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो ओ भली सोरह करे सिगार भली सोरह करे सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो रब थो जाने कुछ नाहे तुझो ओही बिया मुझो रब थो जाने कुछ नाहे तुझो भली शो न हुजे ज़मींदार ओ भली शो न हुजे होतार इंसान मिटीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिटीअ जो
माई विड़ी वञे दोस्त गदार खां ख़ुदा बचाए सूरत जा सोना माण्हू अंदर कारो अड़न सुणन जे सिगार खां ख़ुदा बचाए गरीब सां ज़ुल्म धाड़ेल सां भाकुरड़े पुलिस अमलदार खां ख़ुदा बचाए गरीब सां ज़ुल्म धाड़ेल सां भाकुर अड़े पुलिस अमलदार खां ख़ुदा बचाए पर जेको वॾेरो इंसाफ़ न ॼाणे वफ़ा सियार अड़े बेकुले भोतार खां ख़ुदा बचाए मज़ो आ सच्ची चाहत मोहब्बत में मज़ो आ नाज़ो इन विड़त में मज़ो आ सच्ची चाहत मोहब्बत में मज़ो आ इहो ॾाढो थी न ॾेखार ओ इहो ॾाढो थी न ॾेखार इंसान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि महिमान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि महिमान मिट्टीअ जो ओ भली सोरह करे सिगार भली सोरह करे सिगार इंसान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि सच चवई तो शहाब शिदाई कम ईंदई कर दन सतनाई ओ सच चवई तो शहाब शिदाई सच चवई तो शहाब शिदाई कम ईंदई कर दन सतनाई ओ भली हयाती हुजई हजार भली हयाती हुजई हजार आखिर मेहमान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि मेहमान मिट्टीअ जो ओ भली सोरह करे सिगार भली सोरह करे सिगार इंसान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि महिमान मिट्टीअ जो केॾो बि सदाई कंधार त बि महिमान मिट्टीअ जो तमामु बहितरीन नसीहत ऐं असांखे ॾिसी रहिया आहिनि इंस्पेक्टर आशिक चाकराणी साहब सैयद रुस्तम शाह वॾेरो मीरल खान लाशारी वॾेरो मीहल खान लाशारी सॉरी जी मसूद बिरोही ऐं शरीफ़ थैंक यू सो वेरी मच तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे का ख़बर ई न पवंदी 2 कलाक कीअं गुज़री विया जॾहिं सुर सां गॾु गुज़रंदा आहिनि मज़ो अची वेंदो आहे असां सां गॾु असांजे घर भाती फ़नकार अब्दुल हमीद मेत्रो ख़ैरपुर मीरस खां ढोलक ते रजब अली कीबोर्ड ते मोहरम नाज़ साहब थैंक यू सो मच इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी तव्हां वरी इंशाल्लाह ईंदा आहिनि प्रोग्राम में ऐं इंशाल्लाह वरी मिलंदासीं सुभाणे मता छुटी हुजे यकीनन छुटी आहे पंहिंजी होस्ट किरण लगारी खे सजादा अज़ीज़ा सलमान आहे असांजे डायरेक्टर सैयद ख़ालिद शाहीन ऐं GM भाउ आहिनि मौज़म आहिनि सभिनी खे इजाज़त इंशाअल्लाह ताला मथे हफ़्ते वरी मिलंदासीं तेसीं रखो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु पंहिंजे प्यारनि जो कीप वॉचिंग सिन टी और सिन टी न्यूज़ अल्लाह हाफ़िज़ ऐं गाने तरफ़ वेंदासीं एंड में तकिड़ो तकिड़ो गानो तव्हां देरि न कई बुक बंदि करे छॾी सिंधु समूरी सोन सिंधु सजी सुरहान सिंधु बेटा ये घोट सां सिंधु बेटा ये पाण सिंधु बेटा ये घोट सां सिंधु बेटा ये पाण है मुझ भरो मेहरान सदा बहे सिंधु में ओ
जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी वो सिंधु जो आगे शाह भिंडाए जिए लतीफ मुझो जिए लतीफ मुझो जिए लतीफ सिंधु जो आगे शाह भिंडाए सिंधु जा जवान आगे सिंध लिखे गणित नकाई जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी वो सिंधु जो आगे शहबाज कलंदर सिंधु जो आगे शहबाज कलंदर जीरे सया सया जीरे सया सया जीरे सया जीरे लाल कलंदर जीरे तेरे मेरे इश्क कलंदर लाल कलंदर जीरे तेरे मेरे इश्क कलंदर लाल कलंदर जीरे सिंधु जो आगे शहबाज कलंदर सिंधु जा जवान दोदा सिकंदर जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी ओ वफासियाल जो सागवा सिंधु सान वफासियाल जो सागवा सिंधु सान वो सच्ची मोहब्बत जागवा सिंधु सान सच्ची मोहब्बत जागवा सिंधु सान ओ जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी अल्लाह जड़ो सिंधु सुहारो तेरी सिंधुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी सिंधुड़ी वाला सिंधु ता घोरे दिया पजी जिंदुड़ी जड़ो सिंधु सुहारो तेरी